संबोसा भी खाए तो हम अगर से अदल सूमरो भी खाए तो संबोसा था मेले जा अब जलेबी भी अची वही हाणे जलेबी असां भी खाईदा ॾिसूं साईं तव्हां जलेबी खणो खाओ असां भी जलेबी खाईंदासीं इहा मेले जी जलेबी असां भी खाईदा ॾिसूं हा मज़ो अथव पकोड़नि जे मथां वाह 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 जोगी तूं ॿुधाए जलेबी कीअं आहे होते थर जा माण्हू किलो किलो खाईंदा वञनि किलो न ॿुधा पुछो तो जलेबी खाइण में फ़ाइदो वरी केतिरो आहे इहो पुछो तो छा थो चए फ़ाइदो कहिड़ो आहे फ़ाइदो पुछो तो इलाही माना डॉक्टर चवंदो त पेट सूर खां भली आई अच्छा वरी इन जी तबलीग कंदा आहिनि पेट जो सूर खां भली आहे छाजे लाइ भली आहे जलेबी दस्तनि जे लाइ भलो आहे तव्हां घणी खाईंदा आहियो असां बि अधु किलो खनि खाई ईंदासीं अधु किलो हणी वेंदा आहियो न जोगी जलेबी खाईंदे कुझु शर्माए थो चो त ॿुधो त हिन ॿिया अधु किलो 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 त हाणी वञे शर्माए थो जोगी तूं शर्माए थो असां त खाऊं था जलेबी पेट साफ़ कंदई खाई वठि हा महिरबानी जोगी जी मेहरबानी जेके असांजे मौसम उस्ताद मोहम्मद मुराद बंदरे जे होटल जो रिकॉर्ड करे वेठो आहे असां हुन मीडिया जा बि थोराईंदा आहियूं यार असांजो मौसम ई आहे हितां जे साम्हूं उस्ताद मोहम्मद मुराद बंदरे जंहिंजी चांहि ज़बरदस्त हुनखे मीडिया वटि करण जा विचा पियो थो भरे जवाहर लॻी ना मिस्टी मोटरसाइकिल